खानपुर महर में कुते ॾाढियल नींगर वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची वियो। ॻोठ सोनो काज़ीअ में 8 वरनि जे नींगर नूर हसन चने खे छिते कुते ॾाढे विधो। नूर हसन चने खे वारसन शेख हमदान बिन मोहम्मद अस्पताल आंदो वियो, जितां खेसि वैक्सीन ॾियण बिना वापसि कयो वियो। छिते कुते जे ॾाढियल नींगर नूर हसन चने वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची इंतज़ामिया ख़िलाफ़ दाईंदे ॿुधायो त हू तालुके अस्पताल वियो पर खेसि इंतज़ामिया वैक्सीन ॾियण खां इनकार कयो। कुत्तो खाइयो असांजी शमन जो कुत्तो वञा पियो घर बोटल खई पोइ कुत्तो आयो चक खणी वियो। छितो आहे ईअं? छितो आहे। पोइ हाणे नालो कढींदा उन्हनि खे ॿुधाईंदा। हाँ वैक्सीन सुई हणाए अस्पताल आहे? अस्पताल सुई न आई। छा चयूं? चवनि पिया सुई हिते कोन्हे। हाँ तुंहिंजो पीउ कोन्हे? पीउ आहे। का छा कंदो आहे? ओ सैलून जो कमु कंदो आहे। छा नालो आहे पीउ तुंहिंजे जो? इस्माइल। इस्माइल? हाँ कहिड़े ॻोठ जा? सोने जा ॻोठ जा। सोने जा? हाँ हाणे वैक्सीन नथा ॾियनि? न। कहिड़ी जाइ ते कुतो खाई वियो? मुंडल ते खाई वियो। हाँ पटी बटी कई अथऊं? पटी न थोरो आहे एतिरो टुक थी वियो। हाँ नींगर अपील कई त खेसि छिते कुते जे ॾाड़ण जी वैक्सीन लॻाए हयाती बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk